बिल्कुल, इस वक्त हम उस्ताद मोहम्मद के मेन रोड सिंध और बलूचिस्तान को मिलाने वाला रोड टूट फूट का शिकार है। आइए मजीद लोगों से जानते हैं उनका क्या कहना है। सारी वारा लोकल जेका इन गाॾियुनि वारा तमामु असां तंग आहियूं। असांजो गढ़ी खैरे ताणी महिरबानी थिए असांजो रोड असांजो ठही वञे। गवर्नमेंट खे अपील आई हो कि महिरबानी करे सिंध बलूचिस्तान टच आहे, कोई एमरजेंसी मसइलो थिए थो इन रोड जी वजह खां माना इंसान माण्हू मरीज़ पुॼी नथो सघे किथे। हुकुमरान महिरबानी करे असांजे ग़रीबनि खे रोड ठाराए ॾियनि न। हाणे जेको आहे असां त रोज़ु इहो ई अपील आहे दां आहे कि बाबा रोड ठहे, ग़रीब माण्हू जेको आहे इन्हनि जो सुख आहे अचण वञण असांजो। ॿियो जेको आहे अगरि रोड ठहण थो बीमार जे लाइ छाजे लाइ इहो सहूलियत आहे। आस्ते आस्ते छोटे बच्चे हैं, सारा रोड टूटा हुआ। जी मेहरबानी करे इस रोड को बनाओ, मेहरबानी करे। हम टाइम खाली होना अध कलाक पुॼी तेरह कलाक पुॼी रोड बिना महिरबानी कयो था रोड गवर्नमेंट अंदर फंड ठाहे। असांजी दिलि चए थी त बंदि कयूं। ट्रांसपोर्ट प्राइवेट जे हिसाब सां गाॾियूं कवर नथा करनि ख़र्चे। पुर्जा जेके आहिनि तमामु महांगा आहिनि हिननि जा, और रोड भॻल आहे, टाइम घणो लॻे थो। ट्रांसपोर्ट वालों का कहना था कि ये रोड उस्ताद मोहम्मद से गढ़ी खैरो रोड टूट फूट का शिकार है। मिनटों का सफ़र घंटों में तय होता है। हम सख्त परेशान हैं। उन्होंने हुकूमत बलूचिस्तान से मुतालबा किया कि फौरी तौर पर उस्ताद मोहम्मद तक गढ़ी खैरो रोड को तामीर करके आवाम को के लिए आसान बनाया जाए। कैमरा टीम के साथ अली हसन बलोच, वश न्यूज़, उस्ताद मोहम्मद बलूचिस्तान।